जो गबलो थाणे जे हद ॻोठ RD 51 वटां नामालूम हथियार बंदन पारां धनार जा हथ पेर ॿधण ऐं तशद्दुद करण बाद अता मोहम्मद गोलो जूं 11 मेहूं काहे फरार थी विया। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ गोला बिरादरी जे वॾे तादाद में माण्हुनि अब्दुल वाहिद, अता मोहम्मद गोलो ऐं ॿियनि जी अॻवाणी में बख्शापुर थाणे जे हद राणो स्टॉप पट इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं नामालूम हथियार बंदन 11 मेहूं काहे आसानी सां फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े ते गबलो पुलिस खे बर वक़्ति इतला ॾिनो, पर पुलिस हिन वक़्त ताईं मेहूं फुर कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हुननि जो चवणु हो त जेसी ताईं केस दाख़िल ऐं मेहूं नथियूं मिलनि उन महल ताईं एहतिजाज जारी रहंदो, जॾहिं त SHO कशमोर हुसैन अली शाहाणी इंडस हाईवे पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करण बाद केस दाख़िल करे जल्द खां जल्द मेहूं वापसि कराइण जो यकीन ॾियारण बाद मुज़ाहिरीन रोड खोले छॾियो।